औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर मालिकिल यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम अल्लाह आमीन मुजा साईं जमात कुल पढ़ा सकल पढ़ा ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफज़ल ज़िक्र मुंजला साईं जल शान वजो ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्लल्लाह 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 मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह 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 अला साईं जल शानो वॾो शाना मुंहिंजला साईं जल शानो वजो अला साईं जल जलाल हो 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 जल शान हो वॾो शान मुंहिंजला साईं जल शान वजो दम जो ज़िक्र पढ़बो ॿाहिरि साह खणबो त अलाह चइबो अंतर साह खणबो त हू चइबो इन खे पास अनफास जो ज़िक्र चइबो आहे कलंतरी ज़िक्र बि चइबो आहे दम जो ज़िक्र बि चइबो आहे मुंहिंजा महबूब सुना जेके बि दोस्त वेठा आहिनि जेके बि ज़ाहिरी ज़बान सां ज़िक्र कनि था त बि सुठी ॻाल्हि आहे जे अंदर में ज़िक्र कंदा त बि सुठी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं ख़ामोशीअ सां ॿुधनि था वेही अलाह जो ज़िक्र छो जो अलाह जे हिक खां वधीक जेके दोस्त अलाह जो ज़िक्र कंदा आहिनि हिक खां सवा सम्झो त हिकिड़ो माण्हू आहे ॿियो त हुन सां अलाह गॾु आहे पर ज़ाहिरी तौरु जेके ॿ माण्हू ज़िक्र कंदा आहिनि उन जे मथां अलाह जी रहमत एतिरी वसंदी आहे जो मलाइक बि ॻणे कोन सघंदा आहिनि जीअं हिन दुनिया जे तख़्ते ते असां चार दोस्त गॾु थिया आहियूं मालिकनि जो ज़िक्र कयूं था त अलाह साईं जल शान उहो बि मलाइक गॾु कया आहिनि उहो बि वरी अर्श अज़ीम ते असांजो ज़िक्र पियो करे तंहिंजे करे मुंहिंजा उहे फज़कुरुनी अज़कुरुकुम मां तूं मूंखे यादि कर मां तोखे यादि कयां उन खां पोइ अलाह वारनि जी ज़िक्र जी जेका महफ़िल आहे इंसान केॾो बि गुनाहगार अचे थो अलाह वारनि जे आस्थाने ते अचे थो अलाह जो ज़िक्र करे थो
जेॾी महिल ज़िक्र करे थो त मुंहिंजा महबूब हुजण माउ जे पेटां ॼमी थो थिए, हुनजा अॻियां पोयां गुनाह ख़तमु कया था वञनि। पोइ अलाह साईं जल शान हू मलाइकनि खे हुकुम थो करे त तव्हां शाहिद थिजो त हीअ जेके ज़िक्र कंदड़ जमायत आहे इन्हनि खे मूं बख़्शे छॾियो। पोइ मलाइक चवंदा आहिनि त मुंहिंजा साईं हिकिड़ा माण्हू ज़िक्र त कनि बि कोन पिया, हिकिड़ा वेठा थिया, हिकिड़ा सुता पिया, हिकिड़ा बीठा, जी हुआ त अलाह वारनि जे ज़िक्र जे आस्थाने में शरीक, इन जे करे मूं उन्हनि खे बि बख़्शे छॾियो। तंहिंजे करे मुंहिंजा महबूब सुणा, हिन ज़िक्र जो तमामु शान वॾो आहे। ही सिर्फ़ असां 10 दफ़ा ज़िक्र कयूं था, पर अलाह साईं जल शान असांखे 100 जो सवाबु ॾिए थो। इन जे करे असां ही दम जो ज़िक्र पढ़ूं था। कुझु दोस्तनि खे चऊं था त बाबा ही इन तरीक़े सां ज़िक्र कयो, साह ॿाहिरि खणो त अलाह चओ, अंदरि साह खणो त हू चओ, छो जो दम गाफ़िल सो दम काफ़िर आहे। ही 24 कलाक फ़क़ीर जो जेको ज़िक्र आहे, 24 कलाक पंहिंजे मालिक सां गॾु आहे। मुला 5 वेले, आशिक हर वेले, मुला मसीती विच, आशिक रग रग दे विच। इहो दम जो जेको ज़िक्र आहे सुन जो तमामु वॾो शान आहे। ऐं इहो जेतिरो दम माण्हू घणो कंदो त सॼो इजसाम हुनजो नूर बणिजी पवंदो। जॾहिं नूर बणिजी पवंदो त पंहिंजे मालिक जो हुनखे दीदार थींदो। तंहिंजे करे ई असां दम जो ज़िक्र पढ़ंदासीं। साह ॿाहिरि खणबो त अलाह चइबो, अंदरि साह खणबो त हू चइबो अलाह हो 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 अकला साईं जल शान हो वॾो शान आहे मुंहिंजे अलाह साईं जल शान हो वजो ज़िक्र पढ़बो अलाह मुहम्मद 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 सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह 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 अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल हक या सय्यदी या कुरतनी अल्हम्दुलिल्लाह 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 रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम मालिक शनशाह यदि खिर सां रात खिर सां रात में जेका चङा ताक़त जा जेको ज़ालिम ज़ुल्म खां शैतान जे शर खां माण्हुनि जे शर खां ज़मीन आसमान जी मुश्किलातुनि खां पनाह में मुंहिंजा सोना जेके बि असांजा दोस्त हिन महफ़िल में आहिनि सभिनी ते ख़ासि रहम ऐं करम मुंहिंजा साईं जेके दोस्त गैर हाज़िर आहिनि उन्हनि ते बि रहम ऐं करम कर मुंहिंजा साईं उन्हनि जे सदके ऐं मिसकीन ते बाज सभिनी दोस्तनि जे बचनि नंगनि ते रहम सालिह औलाद असां सभिनी दोस्तनि जा कखड़ा आबाद कजां मुंहिंजा सोना असांजा ज़ाहिर बातिन इरादा तूं सम्झींदो पंहिंजे महबूब जे सदके पंहिंजे ताल जमाए सदके हिन ज़िक्र सदके असांजा पूरा कयो सवाली न ख़ाली मुंहिंजा शहनशाह दिलनि जो तूं मालिक ऐं अलीम ऐं तोखे सभु ख़बर आहे मुंहिंजा शहनशाह तोखे पार ॿिया दर ॾेई ॿियनि खे आया आहियूं तुंहिंजे दर सुहारा सोठ वर्का असांजी कर
भला भेरे भर पालो पाल सां जनी डांदल बिच तनी पिण तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ भारे सघे मुंहिंजा शहनशाह उहे सभई कम असां खां दूर कजां जेके तोखां दूर कनि मुंहिंजा सोना तोखे पार असां सभिनी जी दोस्तरनि जी पाण में मुहबत ख़ुदा करण क़ाइम ऐं दाइम रखंदा पंहिंजी सही सही सुञाणप ॾिजां जीअं तुंहिंजी सुञाणप गैर जी मुहबत खां पनाह जो परदो ॾिजां मुंहिंजा सोना हुज़ूर जन जी कुल उमत खे बश कजां असांजे माउ पीउ अलाह सभिनी ते रहम करम मुंहिंजा साईं इन अल्लाह व मलाइकतहू यसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लम तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक आमीन ला इलाहा इल्लल्लाह।